मलीर मेमण ॻोठ में समाजी तंज़ीम बहरान ऑर्डिनेंस एंड डेवलपमेंट ऑर्गेनाइजेशन तरफां IM मिली उन्वान हेठ यूथ फेस्टिवल मेमण ॻोठ में मुनक़िद कयो वियो, जंहिंमें पाकिस्तान मुस्लिम लीग नून जो अॻवान कादिर बख्श बलोच, समाजी अॻवान नूर मोहम्मद बजी, डॉक्टर मुमताज़ ख़ासखेली, अमीर बख्श ख़ासखेली, रमज़ान मेमण समेत मुख़्तलिफ़ सियासी ऐं समाजी अॻवाननि वॾे तादाद में शिरकत कई, जंहिंमें हथ जे हुनरनि समेत मुख़्तलिफ़ शयुनि जा स्टॉल लॻाया विया। सुबुह खां शाम ताईं जारी रहंदड़ यूथ फेस्टिवल में प्रोग्राम में मुख़्तलिफ़ स्कूलनि जे शागिर्दनि तक़रीरुनि, ख़ाकनि, टैबलोज़ ऐं ॿियनि सरगर्मियुनि जे ज़रिए पंहिंजी सलाहियतुनि जो मुज़ाहिरो कयो। तक़रीब खे ख़िताब कंदे अॻवाननि चयो त मलीर जे नौजवाननि में बेपनाह सलाहियतूं मौजूदु आहिनि, जिन खे उभारण लाइ मौक़ा फ़राहम कया वञनि। मलीर में तेज़ी सां वधंदड़ तालीम ऐं तरक़ी मलीर ज़िले खे हिकु मुल्क जे ॿियनि तरक़ी कयल ज़िलनि सां बराबरि बीहारियो आहे। हुननि चयो त अॼोके मेले में नौजवान छोकिरनि ऐं छोकिरियुनि जेकी तक़रीरूं कयूं आहिनि ऐं पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो कयो आहे, उहो तमामु शानदार रहियो।